वमिन अन्नासि मन यक़ूलु, हितां 13 आयतूं अल्लाह ताला जेके बयान फरमायूं आहिनि, इन में मुनाफिकीन जो बयान आहे। मुनाफिकीन जेके मुनाफिक हुया, मुनाफिक उन्हनि जूं निशानियूं, उन्हनि जो तिर्ज़, ओ कहिड़े तरीक़े सां उन्हनि जो गुफ़्तार हूंदो, उन्हनि जी हालत ऐं रवैयो कहिड़ो हूंदो, कहिड़े नमूने सां हलंदा, ऐं ॿाहिरां उन्हनि जी दावा कहिड़ी हूंदी, क़ुर उनखे चिटो बयान फरमाया। वमिन अन्नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आखिर व मा हुम बिमुमिनीन। माण्हुनि मां के माण्हू मन यक़ूलु चवनि था त असां ईमान आंदो आहे अलाह ते, व बिल यौमिल आखिर, ऐं आख़िरत जे ॾियारे जे मथां बि ईमान आंदो आहे, व मा हुम बिमुमिनीन, पर इहे मोमिन कोन्हनि के। अलाह साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त खोड़ माण्हू अहिड़ा जो कि तोखे चवनि था त असां ईमान आंदो आहे अलाह ताला जे मथां, आमन्ना बिल्लाहि, आख़िरत जे ॾियारे जे मथां बि असांजो ईमान आहे, पर वमा हुम बिमुमिनीन, इहे मोमिन न आहिनि, इहे मुनाफिक आहिनि। हिननि जे दिलि जे अंदरि ईमान चइबो आहे इक़रार बिल लिसान व तस्दीक बिल क़ल्ब, ज़ुबान सां बि उन शइ जो इक़रार करे, दिलि सां बि उन शइ खे मञे। असल में मसलो इहो आहे, ॿ हिकिड़ा वॾा क़बीला हुया, हिकिड़ो कबीलो औस ऐं ॿियो ख़ज़रज। इन जा माण्हू खोड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन इस्लाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो। पोइ कुझु माण्हू वञी करे बचिया, ईअं सम्झो खणी करे 90% मुसलमान थिया, 10%। हाणे हे जेके 10% हुया, हिननि जे दिलि जे अंदरि इहो ख़्यालु हुयो त असां मुसलमान न थियूं, पर ॾिठूं त मुसलमान घणा थी विया, हाणे हुननि जी घणाई थी विया, असांजा बि कबीला सभ जो सभु इन्हनि जे कढ हलिया विया, इहे बि मुसलमान थी विया। त पोइ हिननि इहा हिकिड़े बचाव जी तदबीर ठाही, चलो ठीकु आहे मुसलमान थियूं था, माना बज़ाहिर मुसलमान थियूं था, पर असांजे दिलि में को बि ईमान न हूंदो। पर अलाह साईं वहीअ जे ज़रिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हक़ीक़त ॿुधाई त भई हे जेके ॿाहिरियां मोमिन ऐं मुसलमान थियण जी ॻाल्हि कंदा, पर हिननि जे दिलि में को बि ईमान, ऐं मुनाफ़िक में वॾे में वॾी जेका ख़राबी आहे उहा कूड़ जी आहे। वॾे में वॾी ख़राबी छाजी आहे? हाणे तव्हां ऐं असां मुसलमान त कूड़ खे का शइ सम्झंदा ई न आहियूं न, कूड़ ईअं रड़े वेंदा आहियूं ॼणो ॿ रुपया खीसे मां कढी करे उछलायासीं। हालांकि ॾिसो, कूड़ जे करे का कुफ्र वारे दर्जे जे मथां वञी करे पहुता, इंतहाई ख़तरनाक दर्जे, जाथां मोटण जी का बि सूरत कंहिं बि क़िस्म जी न आहे। इहो कूड़ आहे न, ॿाहिरां माना माण्हुनि खे चवंदा असां अहिड़ा आहियूं, वरी अंदरि जे अंदरि ॿी का शइ हुजे, ज़ुबान सां हुन शइ जो इक़रार कनि पिया, पर दिलि में का बि शइ हुननि जे न हुई। वमिन अन्नासि मन यक़ूलु, माण्हुनि मां घणा माण्हू जेके चवंदा असां ईमान आंदोसीं अलाह ते, व बिल यौमिल आखिर, आख़िरत जे ॾियारे ते, वमा हुम बिमुमिन, पर इहे मोमिन न आहिनि, ईमान न आणींदा ईमान। अच्छा, युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू वमा यख़दाऊन इल्ला अनफुसहुम वमा यशउरून। हाणे ये कूड़ ॻाल्हियूं करे चवंदा असां ईमान त आंदो अलाह ते, आख़िरत जे ॾियारे ते, पर छा हुयो असल में? इहे युखादिऊन अल्लाह, पंहिंजे मन में सम्झंदा हुआ त असां धोखो था ॾियूं अलाह खे। इहे माण्हू जेके कूड़ हणी करे ॻाल्हियूं कंदा, पोइ पंहिंजे मन में ईअं सम्झंदा असां छा था कयूं अलाह खे, केॾो ज़ालिम हुयो, अलाह खे धोखो था ॾियूं। वमा युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना, धोखो था ॾियूं अलाह खे, उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान आंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वमा यख़दाऊन इल्ला अनफुसहुम, इहे न अलाह खे धोखो था ॾियनि, न ईमान वारनि खे, पर धोखो था ॾियनि पंहिंजे नफ़्स खे। वमा यशउरून, बेसम्झ आहिनि, हिननि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, अकुल ऐं शऊर हिननि वटि न आहे। मां अलाह त हर शइ जे गुझ खे ॼाणींदड़ आहियां, हे ईमान वारनि खे छा? हर हमेशह जेको बि माण्हू ॿिए कंहिं सां जॾहिं बि कूड़ ॻाल्हाईंदो या फ्रॉड कंदो आहे, या हुनजे मन जे अंदरि का मेर हूंदी आहे न, हुन अॻिले खे धोखे ॾियण खां अॻु में पंहिंजे नफ़्स खे पाण माण्हू धोखो ॾींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अॻिले खे धोखे ॾियण खां अॻु में पंहिंजे नफ़्स खे धोखो ॾींदो आहे, पहिरियों पंहिंजो पाण खे। अलाह ताला वाज़े फरमाए थो त वमा यख़दाऊन इल्ला अनफुसहुम वमा यशउरून, न इहे अलाह खे धोखो ॾियनि था, न ईमान वारनि खे, वमा यख़दाऊन, पंहिंजे नफ़्स खे पंहिंजो पाण धोखो ॾियनि था पिया। फी क़ुलूबिहिम मरज़ुन, भई धोखो छाजे करे ॾियनि पिया, छा वजह? अलाह ताला फरमाए हुनजे दिलनि जे अंदरि मर्ज़ हुयो। छा हुयो? इन गुनाह वारे इन किने अमल खे अलाह ताला मर्ज़ था, इंसान खे ॿिनि क़िस्मनि जा मर्ज़ लॻंदा आहिनि, हिकिड़ो जिस्मानी मर्ज़ हूंदो आहे, ॿियो रूहानी मर्ज़ हूंदो आहे। त हे जेको मुनाफ़िकत वारो जेको मर्ज़ आहे, इहो रूहानी मर्ज़ हुयो। अलाह ताला फरमाए थो फी क़ुलूबिहिम मरज़ुन, उन्हनि जे दिलनि जे अंदरि मर्ज़ हुयो। आई ॻाल्हि फज़ादहुमुल्लाहु मरज़ा, मर्ज़ अॻ में हुयो, मां बि वधाए छॾियो हिननि जे मर्ज़ खे। छाजे करे? वलहुम अज़ाबुन अलीमुम बिमा कानू यक्ज़िमून, मर्ज़ हिन जे करे उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे, ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। बिमा कानू यक्ज़िबून, जो इहो कूड़ ॻाल्हाईंदड़ हुआ। छा ॻाल्हाईंदा हुआ बाबा? कूड़ ॻाल्हाईंदा हुआ।
अल्लाह ताला हिननि जी बिमा कानू यक्सिबून वारी सिफ़त बयान कई आहे त इहो मर्ज़ जेको हिननि जे दिलनि जे अंदरि हुयो, वरी मां इन मर्ज़ खे जेको वधायो, उनजी इल्लत इहा हुई त इहे निभागा कूड़ ॻाल्हाईंदा। हाणे हितां तव्हां सम्झो त जेको इंसान कूड़ ॻाल्हाए थो केॾो वॾो ख़तरनाक अमल आहे। हालांकि हदीस पाक जे अंदरि अचे थो इंसान जॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो आहे उनजे मुंहं मां एॾी धप निकिरंदी आहे जो हे आहे फरिश्ता जेके वेठा आहिनि किरामन कातिबीन, जेके तव्हां असांजा अमल लिखंदा, नेकी जो अमल आहे बुराई जो अमल, कूड़ ॻाल्हाइण जे करे मुंहं मां बदबू निकिरंदी आहे, उहे फरिश्ता कुझु वक़्त जे लाइ उतां उथी हलिया वेंदा आहिनि। अहिड़े सॼो 30 सिपारा क़ुर जो तव्हां असां तफ़सीर पढ़ंदासीं न, काथे बि अल्लाह ताला मुस्लमान जी सिफ़त बयान न कई आहे त कूड़ ॻाल्हाईंदो आहे। हा, शराब पी सघे थो मुसलमान, ज़िना करे सघे थो मुसलमान, ज़ुल्म करे सघे थो मुसलमान, कूड़ मुसलमान नथो ॻाल्हाए सघे। सवाल ई पैदा न आहे त हुजे मुसलमान, हुज़ूर जो कलमो हुनजी दिलि जे अंदरि हुजे, ऐं कूड़ ॻाल्हाए। कूड़ ॻाल्हाइण काफ़र जो कमु आहे, मुनाफ़िक जो कमु आहे, कंहिं मुसलमान जो कमु हो। असां त कूड़ खे कूड़ सम्झो ई नथा अॼो के दौर जे अंदरि। बाबा काथे आहियां, मां सखर वेठो आहियां, त कूड़ वॾी ख़तरनाक बीमारी अथव। इन जे करे मोमिन ऐं मुसलमान हिन अलामत जे करे वञी करे इन्हनि काफ़रनि जी मुशाबत अख़्तियार कंदो, बहितर इहो आहे त पाण खे दुनिया में तकलीफ़ ॾियूं पर अहद कयूं त रब इनशा अल्लाह पंहिंजी ज़िंदगी में वरी कूड़ न ॻाल्हाए। आई ॻाल्हि सम्झ। हाणे अल्लाह तबारक व तआला हुननि खे छा हुयो, इहे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे दुनिया जे अंदरि फसाद फैलाइनि पिया। अल्लाह तबारक व तआला हुननि जो अॻिते इहो ज़िक्र फरमायो, व इज़ा क़ील लहुम ला तुफ़सिदू, पोइ जॾहिं हुननि खे चयो त ला तुफ़सिदू, ज़मीन में विगोड़ न कयो, फसाद न फैलायो, फिल अर्ज़ि ज़मीन में, पोइ छा चवंदा, क़ालू इन्नमा नहनु मुस्लिहून, असां त हिन ज़मीन जे अंदरि इस्लाह कंदड़ आहियूं, ज़मीन जे अंदरि सुधारो कंदड़ आहियूं, असां त फसाद कोन था फैलायूं ज़मीन जे अंदरि। हालांकि फसाद हिननि जो एॾो हुयो जो हिननि जे करे अलाए केतिरा माण्हू जेको आहे ख़तम थी विया, वीचारा मरी विया, पर हे पंहिंजो पाण खे फसादी। पर क़ुर हिननि जे इन अक़ीदे जी तरदीद कई आहे, ख़बरदार अला, तव्हां कीअं था चओ तव्हां फसादी न आहियो, तव्हां चओ था त असां फसाद न आहियो। अलाह तो फरमाए अला इन्नहुम हुमुल मुफ़सिदून वलाकिन ला यशऊरून, खबरदार बेशक इहे ई माण्हू जेके ज़मीन जे अंदरि फसाद करण वारा आहिनि, पर वलाकिन ला यशऊरून, बेसमझ आहिनि। हो फसाद छा के सम्झंदा, सम्झो मुनाफ़िक अंदरूनी तरह विढ़ंदो आहे। आई ॻाल्हि, हो फसाद ॿाहिरीं जेके मुनाफ़िक जेके हुया इहे निमाज़ूं बि पढ़ंदा, ॻाल्हि सम्झ में आई आहे न, अची मस्जिद में इहे निमाज़ बि पढ़ंदा, ज़ाहिरी हुनजी सूरत ऐं कैफ़ियत बि मुसलमान न, पर अंदर जे अंदरि हुननि जे अंदरि कढ़ंदा हासिद मुनाफ़िक शैतान अंदर में पया पजलंदा। आई ॻाल्हि, छो त हुननि खे ॾिसो न, हुननि वटि ॿ रस्ता हुया, या त हो कुफर जे मथां रहनि या ईमान आणनि। हाणे हुननि हिकिड़ो विच वारो तदबीर, माना पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो विच वारो रस्तो अख़्तियार कयो, कहिड़ो, चई जेकॾहिं असां मुसलमान नथा थियूं त मुसलमान असांखे मारे छॾींदा। मिसाल जी ॻाल्हि घणेई हाणे हुननि जी आहे, असां तोरा थी वियासीं, ऐं इन जे करे असां मजबूरन वञी करे माना मुसलमान था, कुफर वारो अक़ीदो छॾे करे मुसलमान, पर मुसलमान थिया बि हुननि खे चैन सुकून माना न पियो अचे। पोइ छा हुयो, काफ़ी रिवायतुनि जे अंदरि अचे थो, ई निभागा इबादत जे अंदरि बि इंतिहाई सुस्ती कंदा हुआ, ऐं जॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जे लाइ हुकुम कंदा हुआ त जिहाद जे लाइ, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला वही जे ज़रिए मोकिलियो, फिलाणा 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 इहे सभु जेके बि आहिनि इहे छा आहिनि, मुनाफ़िक आहिनि, इन्हनि खां इन्हनि जो ख़्यालु कयो। त पोइ हे अजीबो क़िस्म अजीबो ग़रीब क़िस्म जूं हरकतूं कंदा, पर चवंदा असां त ज़मीन में को अहिड़ो करणु, अल्लाह ताला फरमाए थो न, अहिड़ी ॻाल्हि न आहे, ज़मीन जे अंदरि विगोड़ तव्हां ई विधो आहे, फसाद तव्हां ई फैलो आहे। हाणे अल्लाह ताला पोइ जेके अहले तक़वा वारा जेके मुसलमान हुया, रब उन्हनि खे फरमाईंदो हाणे तव्हांखे ईमान जेकॾहिं आणणो आहे त ईअं ईमान आणियो। कहिड़ी, अल्लाह ताला हुननि खे हिकिड़ो सांचो ॾिनो आहे ईमान जे आणण जो, हिन तरीक़े जे मुताबिक़ तव्हां ईमान आणियो। वइज़ा क़ील लहुम आमिनू, पोइ जॾहिं हुननि खे चयो वियो आमिनू ईमान आणियो, कमा आमन अन्नास, जीअं ईमान आंदो आहे माण्हुनि, क़ालू अनुमिनु, हाणे चवंदा उन्हनि चयो माना मुनाफ़िकनि छा चवंदा, अनुमिनु कमा आमन सुफ़हा, असां ईअं ईमान आणियो जीअं हिननि बेसमझनि ईमान आंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो अला इन्नहुम हुमुस सुफ़हा, खबरदार बेशक इहे ई बेसमझ आहिनि, वलाकिन ला यअलमून, लेकिन नथा ॼाणनि। हाणे अल्लाह ताला हुननि खे चयो तव्हां ईमान ईअं आणियो जीअं कंहिं ईमान आंदो आहे, माण्हुनि ईमान आंदो आहे। सभ खां पहिरीं ईमान आणण वारा केरु आहिनि बाबा, ॾाढा ॻाल्हायो, सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। अॼोके दौर में बि माण्हू आहिनि जेके चवंदा असां अबू बकर जे ईमान खे नथा मञूं, उमर जे ईमान खे नथा मञूं, उस्मान जे ईमान खे। क़ुर तो चवनि त ईमान ईअं आण जीअं अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आंदो आहे।
ईमान ईअं आण जीअं फारूक आज़म ईमान आंदो आहे। ईमान ईअं आण जीअं हज़रत उस्मान ईमान आंदो आहे। ईमान तोखे ईअं आणो पवंदो जीअं हज़रत अली आंदो आहे। जे तुंहिंजे ईमान आण जी कैफ़ियत तरीक़ो साहब इकराम वारो आहे त पोइ ईमान वारे दायरे जे अंदरि आहे। जेकॾहिं तुंहिंजो ईमान आण जो तरीक़ो साहब इकराम जे दायरे जे अंदरि न आहे त पोइ तूं ईमान जे दायरे खां ॿाहिरि। चिठी ॻाल्हि पधरी ॿुधाए थो पियो क़ुर मजीद। तव्हांखे ईमान आणण जो तरीक़ो कंहिं खां सिखणो पवंदो। ऐं ॾिसो हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई, छा चयो? हुननि चयो त कालू अनो मेनो, छा असां ईमान आणियो? कमा अमन सुफ़ा, हिननि बेसमझनि वांगुरु, हिननि अलाह साईं माफ़ फरमाए, हिननि बेवकूफ़नि वांगुरु असां ईमान आणियो साहब इकराम जे बारे में। ऐं अलाह छा चवनि? ख़बरदार अला इन्नहुम हुमुस सुफ़ा, बेवकूफ़ साहब इकराम खे चवण वारा तव्हां पाण बेवकूफ़ आहियो। जंहिं पंहिंजो तन मन धन हर शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां, पंहिंजो माल, पंहिंजो घर, पंहिंजी इज़त, हर शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कुर्बान करे दीन जे लाइ उजागर थी करे अलाह जे रसूल सां जिहाद में विड़िया था, उन्हनि खे बेवकूफ़ चओ था या उन्हनि खे बेसमझ चओ था। उहे बेसमझ न आहिनि, तव्हां बेसमझ आहियो। तव्हांजो ईमान क़ाबिल क़बूल तॾहिं थींदो तव्हां जॾहिं साहब इकराम वांगुरु ईमान आणींदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे? वइदा लकुल लदीन, हाणे हिन जी वरी अॻे वरी हिकिड़ी ॿी हरकत। हे जेके माण्हू हूंदा आहिनि पंहिंजो पाण खे घणो सियाणो सम्झंदा आहिनि, उन्हनि में हरकत हूंदियूं आहिनि। त मुनाफ़िक छा कंदा? वइदा लकुल लदीन आमनू क़ालू आमन्ना, पोइ जॾहिं कंहिं ईमान वारे सां मिलंदा, पोइ जॾहिं मुलाक़ात कंदा उन्हनि माण्हुनि सां जिन ईमान आंदो आहे, क़ालू आमन्ना, उन्हनि खे चवंदा असां त ईमान आंदो आहे, असां त मुस्लमान आहियूं। वइदा खलौ इला शयातीनिम, पोइ जॾहिं वरी वेंदा पंहिंजे ॾाढनि सरदारनि ॾे, शैताननि ॾे, वॾनि ॾे, उन्हनि खे छा चवंदा? क़ालू इन्ना माकुम, असां तव्हां सां गॾु आहियूं। इहा मुनाफ़िक जी वॾे मुनाफ़िक जो लफ़्ज़ निफ़ाक़ खां वरितल आहे। निफ़्क जी माना उहो जबल जी जेका सुरंग आहे जंहिंमें ॿिन्ही पासनि खां रस्तो हुजे, जंहिंमें छा हुजे? ॿिन्ही पासनि खां, माना दॿ पए त हेॾां निकितो वञे, दॿ पए त होॾां निकितो वञे, माना ॿिन्ही पासनि खां रस्तो हुजे, पाण खे सियाणो सम्झंदा। पोइ जॾहिं मोमिननि सां मिलंदा न ईमान वारनि, साईं असां त तव्हां सां गॾु आहियूं, असां त वॾा माशाअल्लाह तक़वा वारा आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असां ईमान वारा आहियूं। ऐं वरी जॾहिं जेके वॾा वॾा काफ़रनि जा हूंदा उन्हनि सां जॾहिं मिलंदा उन्हनि खे छा चवंदा? क़ालू इन्ना माकुम, असां तव्हां सां गॾु आहियूं। माना ईमान वारनि खे चवंदा असां ईमान आंदो आहे, तव्हां सां गॾु आहियूं। काफ़रनि खे वॾनि खे चवंदा बाबा